सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन करे असां जॾहिं बि पंहिंजो कोई शुरूआत करूं ज़िंदगी जी, मुंहिंजी पहिरीं सोच जेका बि असांजी हुजे, मूंखे अॻिते वधी छा छा थियणो आहे, उन थियण लाइ जेके चीज़ूं असां लिखी छॾूं, असां हुन ते अमल कयूं। असां हुन ते सख़्ती सां पंहिंजो पाण खे पेर मज़बूत हुजे, छाकाणि त कुदरत असांखे हिकिड़ी वॾी रहमत ॾिनी आहे। उहा रहमत इहा आहे सभिनी इंसाननि ते त असांखे अॻु में सुख हुजे या न हुजे कोई फ़र्क़ु न पवंदो। असांखे दुख हुजे या सुख हुजे कोई फ़र्क़ु न पवंदो। असांखे पहिरियों दुख अचे कोई फ़र्क़ु न पवंदो, लेकिन दुखनि खां बाद अगरि सुख अचे त पोइ असांखे पहिरियां दुख सभु भुलिजी वेंदा आहिनि। असांखे दुख यादि न हूंदो आहे। जेकॾहिं दुख कॾहिं यादि ईंदा बि सही, तॾहिं बि फ़ख़ुर में वॾाई में उन्हनि खे यादि कंदासीं। असां हे ॾिठोसीं, अहिड़ा ॾींहं गुज़ारियासीं, उनखे बि पंहिंजी वॾाई में पेश कंदासीं, पंहिंजी घटिताई बि पेश कोन कंदासीं। जॾहिं ॾुखनि खां बाद सुख ईंदा आहिनि, असां ॾुखनि ते बि पंहिंजो रोबताब ॾेखारींदा, पंहिंजो शान ॾेखारींदा, असां हे कुझु करे पहुता आहियूं हिते। तंहिंजे करे ॾुखनि खां बाद सुख अचनि, पहिरियां ॾुख सभु ख़तमु थी वेंदा आहिनि, असांखे यादि बि कोन ईंदा। पर मालिक रहमत करे पहिरियों सुख अचनि ऐं बाद में ॾुख अचनि त पहिरियां सुख ॾाढा सताईंदा आहिनि, ॾाढो परेशान कंदा आहिनि। पोइ असांखो बर्दाश्त न थींदो। सुखनि खां बाद ॾुख ॾाढा ॾुखिया थींदा आहिनि, कंहिंखे न अचणु खपे। असांखे पहिरियों इज़त हुजे या न हुजे कोई फ़र्क़ु न पवंदो। पहिरियों इज़त न हूंदी, कोई कंहिं नाले सां सॾे, कुझु सॾे, कंहिं कोई उबते लफ़्ज़नि सां ॻाल्हाईंदो आहे, कोई कुझु सॾींदो आहे, कोई चवंदो आहे। हा बरू असां त एॾो फ़िक्र कोन हूंदो। जेको जंहिं ॿोली में ॻाल्हाईंदो आहे वर्दी ॾींदासीं, छाकाणि इज़त हूंदी कोन्हे, परवाह छा जी। उहो असां पढ़ंदा हुआसीं जॾहिं, पोइ कॾहिं को ॿ ॼणा विढ़ंदा पाण में। असांजो हिकिड़ो दोस्त हूंदो, हाणे डॉक्टर आहे, पोइ ॻाल्हाइण जो थोरो हूंदो ई आहे। पोइ विच में जेको बि विड़े ठाहिण, उहो विच में ज़रूरु वेंदो, उनखे आदत हूंदी। ॿ ॼणा विड़ींदे टियों जे विच में पवंदो ज़रूरु, ऐं ठहंदो चवंदो बि ज़रूरु। पोइ जंहिं महिल को वञे पोइ जॾहिं कोई चवंदो हुउसि न, चए हिन मुंहिंजी बेइज़ती कई आहे, ॻाल्हाइण में कोई बि चवे त हिन मुंहिंजी बेइज़ती कई आहे, त हुनजो ॿ लफ़्ज़ चवंदो, चए तुंहिंजो छा बेइज़ती इज़त वारनि जी, तुंहिंजो छा हेॾी ॻाल्हि सां, तुंहिंजो छा वञे तूं सोचींदो पिया। बेइज़ती हमेशह इज़त वारनि जी थींदी आहे, तोखे कहिड़ी परवाह आहे, तूं छो सोचींदे। साॻे नमूने जॾहिं इज़त न हूंदी आहे त कोई फ़िक्र बि कोन्हे हूंदो, कोई कहिड़े नाले सां सॾे, कीअं चवे, घणी वर्दी ॾिबी, हरू भरू इज़त जी परवाह कोन्हे हूंदी। पर जॾहिं इज़त बणबी आहे, इज़त ठहंदी आहे, उनखां बाद रुसवाई बर्दाश्त पंहिंजी जॻह ते, पर हिकिड़ो लफ़्ज़ बि बर्दाश्त न थी सघंदो। हिकिड़ो लफ़्ज़ त पंहिंजी जॻह ते, पर कोई ॿियो ॿुधाए सिर्फ़ु तुंहिंजे लाइ हिन ही चयो पए, तॾहिं बि आग बगोला थी वेंदा। छड़ो कोई कूड़ी गिला ॿुधाए न, साम्हूं वारो कोई चवे न चवे, सिर्फ़ु उहो चवे तुंहिंजे लाइ हे लफ़्ज़ ॻाल्हाए पई या हे गिला कयईं पई, हिकदमि आग बगोला थी वेंदासीं। न सिर्फ़ु आग बगोला थींदासीं, अंदरि एतिरो हलंदो आहे कि हली हली उहा सोच जेका इंतकाम ताईं पहुची वेंदी आहे, रिवेंज ताईं पहुची वेंदी आहे, त मां हे रिवेंज वधाए, हे कराए, एतिरो ख़तरनाक रिएक्शन ईंदो आहे साम्हूं। त उन साम्हूं वारे चयो आहे न चयो आहे इहो बि पतो कोन्हे, सिर्फ़ु ॿुधी करे बि बर्दाश्त न करे सघंदा। तंहिंजे करे
ॾुखनि खां बाद सुख अचे, ॾुख विसरी वेंदा आहिनि, पर सुखनि खां बाद ॾुख अचे बर्दाश्त न थींदा आहिनि। रुसवाई खां बाद इज़त मिले, उहा चङी लॻंदी आहे, लेकिन इज़त बणजण खां बाद रुसवाई न अचणु खपे, उहा ॾाढी ख़तरनाक हूंदी आहे, उहा ॾाढी ॾुखी लॻंदी आहे। तंहिंजे करे असां सभु इंसान कर्मनि ते यकीन रखंदा आहियूं, विश्वास रखंदा आहियूं त जहिड़ा कर्म कंदासीं तहिड़ा फल मिलंदा। इन करे कुदरत असां ते एॾी वॾी रहमत कई आहे, उन असांखे सोच ॾिनी आहे जे ॾुखनि खां बाद सुख अचनि, सुखनि खां बाद ॾुख न अचनि। यानी जो पोइ त मक़सदु लॉजिक इहो हूंदो आहे भाई जॾहिं सुख अचे न तो शहंशाह सतगुरु सतरामदास साहिब चवंदा पर जॾहिं सुख जेतिरा ईंदा वञनि ओतिरा पंहिंजा पेर पुख़्ता ऐं मज़बूत कंदा वञनि, जेतिरा सुख अचनि ओतिरा चङा ऐं बहितर थींदा वञनि, जेतिरा सुख अचनि ओतिरो पंहिंजी ज़िंदगी खे बहितर अंदाज़ सां गुज़ारियो। जीअं सुख मिलंदा वञनि तीअं ॿिए खे ॾुख ॾियण त परे रहियो, पर ॿिए जो ॾुख सोचण बि न सोचो। छाकाणि जेके असां ॾुख ॾिनासीं वरी मोटी आया त पोइ असांखे बर्दाश्त न थींदा, उन ते फ़र्क़ु न पवंदो, असां ते तमामु घणो फ़र्क़ु पवंदो। जंहिंखे असां ॾुख ॾींदासीं उहो थोरे वक़्त लाइ सही वेंदो या बर्दाश्त करे वेंदो या कुझु बि कंदो या रिएक्शन कंदो, पर जॾहिं उनजो रिएक्शन मोटी करे ईंदो, कर्म जो फल मोटी करे ईंदो, ॾुखियो थींदो। तंहिंजे करे असां अहिड़ा कर्म ई न कयूं जेको असांखे वापसि थी करे अचनि।